दानिश साहब त कीअं अचजे स्टडी करण ज़रूरी आहे उन मुल्क जे हवाले सां पंहिंजी क्वालिफिकेशन स्किल्स जे हवाले सां ऐं ख़ासि करे उते जेके जॉब्स अचनि पियूं क्रिएट थियनि पियूं उन हवाले सां। जी मां सभ खां पहिरियों तव्हांखे ॿुधायो त ॻाल्हि कटिजी त CV माण्हू सुठी ठाहे चवंदा फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन जेकी मिसाल खां CV हुजे सुठे नमूने तव्हां तयारु कयो ऐं माण्हू को अचे थो त उन खां पहिरियों बि तव्हां CV माण्हू ॾे फॉरवर्ड कयो जीअं डुबीज़ल थियो UA.com थियो नौकिरी ऐं उन हवाला इंडीड थियो लिंक्डइन थियो त तव्हां पंहिंजो हुन में CV बि विझो तव्हांजो प्रोफाइल सुठो स्ट्रॉन्ग तयारु हुजे जीअं माण्हू खे ख़बर बि पए ऐं असांजे माण्हू अचनि था उहो माना त आफ्टरनून में अप्लाई था करनि। अप्लाई थियण जो तरीक़ो सुबुह 7 वॻे खां सुबुह 10 बजे थींदो आहे जीअं माण्हू कोई इशारा ऑफिस में पुॼे मसां थो ठक तव्हांजी CV मथे पई वञे वरी माण्हू अचनि था त CV तव्हां त फॉरवर्ड कयो था उन खां बाद में बि डोर टू डोर अगरि कंहिं स्किल में तव्हांखे जॉब खपे हॉस्पिटल थियो नर्सरी जे लाइ थियो ब्यूटिशियन थियो उनजो टाइम वरी शाम जो टाइम हूंदो आहे ब्यूटी पार्लर खुलियल हूंदा आहिनि छोकिरियुनि जे लाइ उन्हनि खे मां चवंदुसि त तव्हां अचो CV त तव्हां ड्रॉप कई ऑनलाइन पर डोर टू डोर वेंदो हिकिड़ो महीनो तव्हां महिनत कंदव त तव्हां मंज़िल ते पुॼंदो। माण्हू अचनि था CV बसि दानिश तव्हां महिरबानी तव्हांखे हथ में अची ॾींदा हूंदा ही वठो असांजी मां हिते आहियां मुंहिंजो खोल CV आहे अदा CV ॾिसो कीअं ठाहियूं काथे कयूं कीअं मां चवंदा मां सिंध में आहियां मूंखां जेको मुंहिंजे असांजी लिंक थियल आहे असांजो सिंधी एसोसिएशन ऑफ UAE जो ग्रुप ठहियल आहिनि उन में को माण्हू इंजीनियर आहे को डॉक्टर आहे को माना बिज़नेसमैन आहे उन्हनि खे पंहिंजा कारोबार आहिनि त असां उन में CV मोकिलींदा आहियूं या छोकिरियुनि जा ग्रुप थी विया उन में छोकिरियुनि जो असां अलॻि सिंधी एसोसिएशन ऑफ UAE लेडीज़ विंग आहे उन में असां सिंध जो कोऑर्डिनेटर मुक़ररु कयो आहे अदी सोमिया सिकंदर आहे उहो असांजे हिते कमु थी करे असांजो सिंध जो कोऑर्डिनेटर आहे मोहम्मद ख़ान मलिक त हू सिंध जो कमु था संभालनि असां दुबई में वेठा आहियूं त जेके हिते सिंध में बि आहिनि को मसइला मसाइब थियनि था त असां उन्हनि खे अॻिते कंदा आहियूं। ही माना मां उहो चवंदुमि त होमवर्क ऐं तयारी करे पोइ तव्हां अचो दुबई।